जी बिल्कुल असीं इन वक़्तु मौजूदु आहियूं पन्ने आकल जो सुरगो बंद आहे सुरगे वारो इलाइक़ो आहे। हिते जेको आहे सो वफ़ाक़ी वज़ीर खुर्शीद अहमद शाह पारां जेको आहे सो हिते कैंप जारी कई वई आहे। हीअ जेकी कैंप आहे अॼु खां शुरूआति कई वई आहे, छो त हिते कुझु ॼाण खां वठी जेकी ॿोॾि आहे उहा शिदत अख़्तियार करे वई आहे। अव्हांखे ॿुधाईंदो वञा त हितां जे जेको मुतासिर खां पुछंदासीं त जेका कुझु ॼण अॻु हिते जेकी कैंप आहे उहा जारी कई वई या न कई वई, हिन खां इहो मालूम कंदासीं त हिते जेके ख़ासि तौर ते जेके ॻोठाण आहिनि तक़रीबन घणे वक़्त खां वठी हिकु त परेशान आहिनि, ॿियो बीमारियुनि में जेको आहे सो मुब्तला थी विया आहिनि। उनखां इहो मालूम कंदासीं त छा जेको आहे सो हिते जेके चूंडल नुमाइंदा आहिनि उहे तव्हां वटि पहुता न पहुता आहिनि, हुन खां इहो ई मालूम कंदासीं त अॼोकी जेको आहे सूरत हाल बाबति बि मालूम कंदासीं त जेकी खाधे पीते शयुनि जी जेकी कैंप आहे उहा बि जारी कई वई आहे। अव्हांखे ॿुधाईंदो वञा त पन्नो आकल में ख़ासि तौर ते हीउ जेको आहे सो सुरगे वारो इलाइक़ो आहे जिथे सवें ॻोठनि सां तालुक़ु रखंदड़ जेके माण्हू आहिनि हिते आबाद आहिनि। हाणे अव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिते जेको आहे सो घणे वक़्त खां वठी जेके परेशान ऐं लाचार जेके माण्हू आहिनि उनखां मालूम कंदासीं त हिन जो कहिड़ा कहिड़ा मुतालबा आहिनि। आहे त जेके मुतासिरीन ॿोॾि जा सतायल या मींहं जा सतायल हिते सुरगे बंद ते हिकिड़ा माण्हू ॿेड़ियुनि ते अचनि था वञनि था, उन्हनि जे खाइण पीअण जो सैयद खुर्शीद अहमद शाह साहब इंतज़ाम कयो आहे त उन्हनि माण्हुनि खे खाधे जी सप्लाई ॾेई सघिजे। घणा मुतासिर माण्हू चवंदा त मेडिकल कैंप जारी न कई वई आहे। हाँ, मेडिकल कैंप जी ज़रूरत आहे, तय थियो हुयो त मेडिकल कैंप हुजे, इंशाल्लाह मेडिकल कैंप हणाए था ॾियूं। सुभाणे हूंदी तव्हां ईंदो, सुभाणे मेडिकल कैंप हूंदी इंशाल्लाह। हा हा ज़रूरु। ॿेड़ियूं घणियूं हलंदियूं न, कल्ह माण्हू कुझु त मां सरकारी ॿेड़ियूं मोकिले सरकार जे तरफ़ों खुर्शीद शाह साहब जे तरफ़ों कढाया हुआसीं माण्हू। हा न, हेॾे घुराए था ॾियूं तव्हांखे, चऊं था अॼु वज़ीर आज़म साहब आयल आहे ॿोल सतायलनि जे लाइ सखर में, खुर्शीद शाह साहब मसरूफ़ आहे, जीअं ई फ़ारिग़ थींदो त उनखे अर्ज़ु कयूं था त ॿेड़ियुनि जो सुरगे बंद ते जेको आहे बंदोबस्तु करे। साईं असांजो इहो चवणु आहे त जीअं सैलाब थींदो आहे त हर टाइम हिते कैंप लॻंदी आहे। हीअ हिकिड़ी मेन जेके आहे सो पॉइंट आहे। हिन दफ़े कैंप अगरि न लॻी आहे, छो न लॻी आहे, ऐं बरसाति जी एॾी वॾी शिदत आहे, मथां बि हेठां बि तव्हां पाण ख़बर आहे त केतिरे क़दुरु नुक़सानु थियो आहे। कचे जा माण्हू उते मथां बि पाणी हेठां बि पाणी, उन सां छा असरु हूंदो। इंसान आहिनि, उनजा ॿार बीमार था थी पइनि, उनखे खाइण पीअण लाइ का शइ खपे, न बाहि ॿारे सघनि था, न कुझु खाई सघनि था, न कुझु पी सघनि था। वॾो मसइलो मेन मसइलो आहे ॿेड़ियूं कोन्हनि। ॿेड़ियूं जेके आहिनि पुराणियूं ॿेड़ियूं आहिनि ऐं ख़ुदि माण्हुनि जूं ॿेड़ियूं आहिनि, उहे जेके अची कोन थियूं सघनि, जे उतां हलनि थियूं त रस्ते में फासी थी वञनि। हाणे कल्ह बि हिते माण्हू 10-15 माण्हू रस्ते में जेके पैदल आया पे मां कढाया आहिनि, हितां पंहिंजे हिसाब सां माण्हू खे किराव ॾेई। ऐं हिकिड़ी ॿेड़ी भरियल ॿेड़ी ॿारनि जी, जेकी में ज़ैफ़ां काफ़ी नंढा ॿार हुया, हिते मैसेज आई त बाबा का वास्ते ख़ुदा जे आहे त असांखे कढो, असांजी ॿेड़ी ख़राबु थी पई आहे रस्ते में, उहा बि छिके कढाईसीं। घटि में घटि हिते हिकिड़ी गवर्नमेंट जी ॿेड़ी हुजे, हिते डॉक्टरनि जी कैंप हुजे हिन जाइ ते, त घटि में घटि कंहिंखे इलाजु थिए, कंहिंजो जेको आहे सो हाज़ुर जेको आहे सो ट्रीटमेंट कंहिंजी थिए, का खाइण पीअण जी शइ कुझु न कुझु थींदी आहे मदद, कंहिं बि क़िस्म जी न आहे। अॼु साईं खुर्शीद अहमद शाह साहब अॼु हुकुम ॾिनो आहे, सरदार डॉक्टर आफ्ताब हुसैन सूमरे खे बि, असांखे बि मैसेज मिली आहे त तव्हां हलो कैंप ते हलो, बीहो, अॼु तव्हां पंहिंजी कैंप कयो, तव्हांखे हर शइ मिलंदी, डॉक्टर बि मिलंदा ऐं जो ॿेड़ियूं बि तव्हांखे मिलंदियूं, खाइण पीअण जी शयूं बि मिलंदियूं। अॼु असां हिते पहुता आहियूं। सहूलियत कैंप जी मिले, डॉक्टरनि जी मिले, उन खां पोइ असांखे इहा कंहिं जेका ॿेड़ी वग़ैरह कोन्हे का, को माण्हू हेठि मथे थिए थो, असां कल्ह कुल्हनि ते खणी पाणी तार मां, ख़ुदा भलाई कई असां सां, जे हिकिड़ी ॿेड़ी तार पाणी में आयासीं, उहा पंहिंजे रस्ते वारा शाबाश उन असांजो बीमार माण्हू खणी बंद ते पुॼायो आहे। उहो खणी साॻी कैंप में वियासीं, उनखे उल्टी हुई, दस्त हुया, उनखे मलेरिया हुई, चयो बाबा हे दवा तव्हांखे होॾे मिलंदी, बाक़ी असां टेबलेट वग़ैरह हिकिड़ो बिरोफान शरबत ॾिनो अथनि, हिकिड़ी उहा शइ उहा जेका मुंहिंजे गीदे में पिया आहिनि, हे ॾिसो। उन खां पोइ असां सां का बि अहिड़ी भली ॻाल्हि न आहे त जेका सहूलियत घर जायूं सभु किरिया पिया न न, का बि कैंप असांजे न आहे। शहरनि में ॿुधूं था मिलियूं आहिनि, उहे जेके खणी था अचनि ओड़े हिसाब सां हलाइनि था जाते जाते, बाक़ी असां बंधनि ते माल वारा जंहिं उताकनि में न, उते असांखे नथी मिले। असां कचे जा माण्हू आहियूं, सदू जा ॻोठ आहे असांजो, हाजी सरदार नेकमत खान जो ॻोठ आहे, उते असांखे का सहूलियत न ॿेड़ी जी आहे, न कंहिं डॉक्टरनि जी कैंप जी सहूलियत आहे। जेके बरसातूं आहिनि तक़रीबन 300% वधीक बरसातूं असां वटि सिंध में पियूं आहिनि, जंहिंसां तमामु घणो जेको आहे मथां बि पाणी हो, ऐं हाणे त दरिया जा वहिकरा बि जीअं वधी विया आहिनि। तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो त बंदनि सां पाणी लॻो आहे अची,
पूरो इंफ्रास्ट्रक्चर पके कचे ते सिंध जो तबाह थी चुको आहे ऐं असां सिंध हुकूमत खे ख़ासि तरह साईं ख़ुर्शीद अहमद शाह खे जस था पेश कयूं त साईं ख़ुर्शीद अहमद शाह जी महिनत सां पूरे तालके जे लाइ ईअं न त सिर्फ़ु कचे जे लाइ पर पूरे तालके जे लाइ मुबारकपुर खां वठी सदूजे ताईं जेको बि तालको आहे पनो आहे किल पूरे तालके जे लाइ उन मानीअ जो बंदोबस्तु कयो आहे। फ़िलहालु अर्जेंट बेसिस ते देगियूं मुख़्तलिफ़ देगियूं हज़ारनि जी तादाद में रोज़ देगियूं लही रहियूं आहिनि। जीअं हिन मुतासिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि मुतासिरनि जो इहो ई चवणु हो त जेको असांजा जेके जाइज़ी मामलात आहिनि उहे हल कया वञनि। पहिरियों ई हिन जो इहो चवणु हो त हिते जेकी कैंप आहे उहा क़ाइमु कई वञे। हुनजो इहो बि चवणु हो त जेके तक़रीबन जेके बीमार माण्हू आहिनि ॻोठनि मां हिकु लुड़ी जेका तबाह थी विया उन खां पोइ हिन जो इहो चवणु हो त हिते जेकी ख़ासि हुते जेकी ॿेड़ी जेकी सहूलियत आहे उहा न कराए हिन हुकूमत खां ऐं मुख़्तलिफ़ इदारनि खां पहिरियों घुर कई आहे असांजे जेके जाइज़ी मामलात आहिनि हल कया वञनि। कैमरा टीम सां गॾु माजिद मैसर जेकब न्यूज़ पनवाकल।